आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार हूँ आहियां मुख्तियार जरवार। साथियों, हिन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं हर टेस्ट में ईंदड़ इंतहाई अहम मालूमाती सवाल जवाब ऐं गुज़ारितूं। तो साथियों, जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 5 सेकंड जो टाइम। ॿुधायो त इंसानी जिस्म जो मयारी ब्लड प्रेशर केतिरो हूंदो आहे? जवाब 80 खां 120 जे दरमियान। साथियों, ॿुधायो त मगरमच्छ के केतिरा ॾंद हूंदा आहिनि? जवाब 82 ॾंद। साथियों, ॿुधायो त आम इंसान जी जिस्म में कुल केतिरो रत हूंदो आहे? जवाब 4 खां 5 लीटर जे दरमियान। साथियों, ॿुधायो त इंसान जे नब्ज़ 1 मिंट में केतिरा भेरा हलंदी आहे? जवाब 72 भेरा। प्यारा साथियों, ॿुधायो त दिलि जा केतिरा खाना हूंदा आहिनि? जवाब 4 खाना। प्यारा साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना आहिनि? पंहिंजी कीमती राय कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा ऐं वधीक वीडियो जे लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। अल्लाह हाफ़िज़।